मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जी अहम सुर्ख़ी आहे त चीफ जस्टिस चयो आहे त वज़ीर आज़म सां थियल मुलाक़ात खां पोइ मामला जल्द हल थी वेंदा। अदालत जे हुकुमनि ते हाणे तेज़ीअ सां कमु थी रहियो आहे। वज़ीर आज़म सां काल्होकी थियल मीटिंग खां पोइ इनशा अल्लाह मामला जल्द ई हल थी वेंदा। सुप्रीम कोर्ट में पाण मुरादो नोटिस जी सुनवाई केड वारी वज़ारत अदालत जे हुकुम ते अमल कयो आहे। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे समरी उमाणे छॾी आहे। एडिशनल अटॉर्नी जनरल हुकूमत खे कमु करणु ॾियो, बाद में ॾिसंदासीं सुठा माण्हू लॻाया विया आहिनि या न। चीफ जस्टिस जा रिमार्क्स। अहम सुर्ख़ी आहे त फ़ौजी तर्जुमान चयो आहे त बाजवा डॉक्टरनि जो 18हीं तरमीम सां वास्तो नाहे। 18हीं तरमीम ज़रिए सूबनि खे हक़ मिलिया आहिनि, जेका सुठी ॻाल्हि आहे। फाटा जो मरकज़ी धारा में शामिल थियणु बहितर हूंदो। मेजर जनरल आसिफ गफूर चयो आहे त शहबाज शरीफ़ आर्मी चीफ खे फ़ोन करे पाक अफ़गान सरहद ते कुंडीदार तार लाइ माली मदद जी आछ कई आहे। राब्ते जो NRO सां को ताल्लुक़ नाहे। चयो त गैर मुस्तहकिम पाकिस्तान भारत जे मुफ़ाद में नाहे, सऊदीअ में पाक फ़ौज सिक्योरिटीअ लाइ आहे। इहा कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ मुहिम जो हिसो न बणजंदी। चयो त आर्मी चीफ जे ईरानी दौरे बाद बलूचिस्तान में अमुन बहितर थियो आहे। कराचीअ में हड़ताल वारो दौर वियो। नक़ीब जे कातिलनि खे सज़ा मिलणु घुर्जे। फ़ौजी तर्जुमान जी प्रेस ब्रीफिंग। सखर मां असां वटि अहम ख़बर आहे त सखर बिरां जे खाॿे पासे खां क़ाइम एशिया जी सभ खां वॾी छुआरा मंडी आगा कादिर दाद छुआरा मंडीअ में काल शाम जे वक़्तु अलमनाक वाक़ियो पेश आयो। मंडीअ में कमु कंदड़ पोहरेतनि मूजिबि शाम जो 4 वॻे जी लॻभॻि किरपाल ट्रेंडर्स जे छुहारनि जे गोदाम जी छिति घणे वज़न सबबि ओचितो ढही पई, जंहिंजे नतीजे में छिति हेठियां ग्राउंड फ्लोर ते छुआरा साफ़ कंदड़ पोहरेत मलबे हेठि दॿिजी विया। हादसे शर्त मंडीअ में कमु कंदड़ सभई पोहरेत पंहिंजी मदद पाण तहत इमदादी कार्रवायूं शुरू करण सां गॾु एधी फाउंडेशन ऐं पुलिस खे इतला कयो। हादसे जो इतला मिलण ते पन्नू आकिल छावणीअ मां पाक आर्मीअ जी बटालियन ऐं रेंजर्स अहलकारनि समेत एधी रज़ाकारनि ऐं पुलिस जो वॾो अंग हादसे वारे हंधि पहुतो, जिन ॻरी मशीनरी ज़रिए मलबो हटाए फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे ॿाहिरि कढी वरितो। अलमनाक हादसे जे नतीजे में 5 ॿारनि ऐं 5 औरतुनि समेत 13 पोरित दॿिजी फ़ौत ऐं
8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 7 फ़ौतियुनि जा मढ़ GMC सिविल इस्पताल सखर ऐं 2 रोहिड़ी तहलका इस्पताल आंदा विया, जॾहिं त हादसे जे 7 ज़ख़्मियुनि खे GMC सिविल इस्पताल सखर आंदो वियो। हादसे जो इतला मिलण शर्त GMC सिविल इस्पताल सखर ऐं तहलके इस्पताल रोहिड़ीअ में हंगामी हालतूं लागू करे मेडिकल अमले खे फौरी तौर तलब कयो वियो। अलमनाक हादसे में फौत थी वियलनि में शाइस्ता ज़ाल बुढल खोसो, संदसि 13 वरनि जो पुटु अब्दुल वहीद, माई रोज़ान ज़ाल दिलबर, 30 वरनि जी मुख़्तियार ज़ाल रसूल बख्श, 15 वरनि जो अली जान पुटु जुड़ियो, 50 वरनि जी बशीरा ज़ाल अब्दुल कयूम, 22 वरनि जो अब्बास अली पुटु मोहम्मद उस्मान, हुज़ूरा 27 वरनि जो मुमताज़ अली पुटु इमाम बख्श, 1.5 वरनि जी सनम धीअ अली गुल, 35 वरनि जो बहादुर पुटु जुड़ियो, 25 वरनि जी लालबाई ज़ाल अजय ऐं 14 वरनि जो सुजावल पुटु जमालुद्दीन खोसो शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में हुज़ूरा ज़ाल अता मोहम्मद, 15 वरनि जो आमिर पुटु मुख़्तियार, 25 वरनि जो रसूल बख्श पुटु हुज़ूर बख्श, अब्दुल ख़ालिक पुटु रब नवाज़ सोलंगी, 33 वरनि जो अली गुल पुटु जुड़ियो, 20 वरनि जी मैडम ज़ाल अली गुल, 35 वरनि जो राशिद अली जावेद मरी ऐं 35 वरनि जो ज़हीर अब्बास शामिल आहिनि। फ़ौतियुनि जा मढ़ क़ानूनी कार्रवाईअ खां पोइ एम्बुलेंसिस ज़रिए संदुनि ॻोठनि ॾांहुं रवाना कया विया। छोहारा मंडीअ में पेश आयल हादसे में फौत थियलनि में माउ पुटु पिणु शामिल आहिनि। फौत थी वियल समूरा पोहरित वेझा माइट आहिनि। आगा कादिरदाद छोहारा मंडी में गोदाम जी छत ढही पवण जे नतीजे में पेश आयल अलमनाक हादसे में फौत थी वियलनि में शाइस्ता खोसो ऐं संदसि 13 वरनि जो पुटु अब्दुल वहीद शामिल आहिनि। फौतियुनि जे वेझे माइट ऐं खोसा बिरादरीअ जे चङे मुड़ुस सदरुद्दीन खोसो मीडिया खे ॿुधायो त हादसे जा समूरा फौती संदसि वेझा माइट आहिनि, जिन मां कुझ जो तालुक कंदकोट जे इलाइक़े 27 माइल सां ऐं कुझ जो तालुक जैकबाबाद वेझो सुमरा शाख सां आहे, जेके गुज़िरियल वरहे खां छोहारा मंडीअ में पोरियो करे पेट पालींदा हुआ। हादसो गोदाम जी छत ते घणे वज़न सबबि पेश आयो। हादसे में ज़ख़्मी थियल अखियुनि ॾिठे गवाह अब्दुल ख़ालिक सोलंगी मीडिया खे ॿुधायो त गोदाम जे ग्राउंड फ्लोर मथां 2 मंज़िल ठहियल हुई। शाम जो 4 वॻे जे लॻभॻि ओचितो धमाके सां छत ॾही पई, जंहिंजे नतीजे में ग्राउंड फ्लोर ते कमु कंदड़ पोहरित मलबे हेठां अची दॿिजी विया। हिन ॿुधायो त 2 मंज़िल जी छत ते छोहारनि सां भरियल बोरियूं हुजण सबबि वधीक वज़न पियल हो। छत जे वज़न खे बर्दाश्त करण लाइ सिरिन बदिरां स्प्रिंग नुमा लोह पियल हो, जेके घणे वज़न सबबि टुटी पिया ऐं छत ओचिती ढही पई। हिकु ॿिए ज़ख़्मी पोहरियत जावेद मरी मीडिया खे ॿुधायो त मां सेठ खां छोहारनि जी रक़म वठण आयो हुअसि। मुंहिंजे साम्हूं छत ओचिती धमाके सां किरी पई। मुंहिंजे साम्हूं 2 पोहरित औरतुनि दॿिजी साह ॾिनो, जिन खे अखियुनि आॾो मरंदे ॾिसी बेहोश थी पियसि। इस्पताल पहुचण खां पोइ होश आयो। अहम ख़बर आहे त सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि ऐं हुक्मरान जमायत PP 18हीं तरमीम खे वापसि करण या उन में सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारीअ बाबति हक़ वापसि वठण ते सख़्त मज़ामत जो ऐलान कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह जलाल महमूद शाह चयो आहे त 18हीं तरमीम तहत अधूरी ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वई आहे, जेका 1973 जे आइन में तय कयल हुई, पर 40 सालनि खां पोइ सूबनि खे 18हीं तरमीम जी सूरत में ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वई, पर उन में बि वाबडा वफ़ाक़ जे हवाले आहे। अॻु बि वाबडा जो इदारो गॾियल मुफ़ादनि वारे काउंसिल जे हवाले हो। हिन चयो त असां यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका USA जहिड़ो वफ़ाक़ चाहियूं था। पाकिस्तान में मज़बूत मर्कज़ वारी सोच हमेशह जारी आहे। उन सोच तहत पंजाब खे वधीक मज़बूत करणु घुरनि था, जॾहिं त STP जे सरबराह कादर मक्सी चयो त 18हीं तरमीम खे PP सियासी हथियार तौरु इलेक्शन में इस्तेमालु करणु चाहे थी ऐं उन में सिविल सोसाइटी ऐं ॿियनि पढ़ियल लिखियल माण्हुनि जो ध्यानु
पाण ॾांहुं छिकाइण जी कोशिश करे पई। उन करे 18वीं तरमीम वापसि वठण वारो शोशा छॾिया विया आहिनि। हिन वक़्तु जॾहिं कुझु महीननि जी महिमान असेंबली अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करण जे पोज़ीशन में ई न आहे ऐं न करे सघे थी। तरमीम में कंहिं एग्ज़िक्यूटिव ऑर्डर सां तब्दीली नथी करे सघिजे, पर ही पार्लियामेंट में 2/3 मेजॉरिटी जे बुनियाद ते तरमीम करे सघिजे थी, जंहिंमें सेनेट बि शामिल हूंदी, जेका फ़िलहाल नज़र न पई अचे। क़ौमी अवामी तहरीक जे अयाज़ लतीफ़ पलीज चयो त 18वीं तरमीम में जेके सूबाई ख़ुदि मुख़्तियारीअ जे हवाले सां मामला आहिनि, उन में तरमीम जी असां सख़्त मुख़ालिफ़त कंदासीं। ईअं न थियणु घुरिजे। पाण इहे अञा वधीक हक़ ॾिना वञनि। उन 18वीं तरमीम में जेके पार्टी सरबराह खे वधीक मज़बूत कयो वियो आहे, उन में तरमीम करण जी असां हिमायत कंदासीं। कंहिं बि मेंबर ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन ॾांहुं शिकायत मोकिलण वारो हक़ पार्टी सरबराह बदिरां पार्टीअ जे सेंट्रल कमेटी या जनरल काउंसिल खे हासिल हुजे। अवामी तहरीक जे तर्जुमान कादर रांटो चयो त सूबनि जो पाकिस्तान ठहण खां वठी मज़बूत मर्कज़ जे नाले इस्तेसाल थींदो रहियो आहे, जंहिंजी बुनियाद ते असां अधु मुल्क विञाए चुका आहियूं। हिन वक़्तु जेको 18वीं तरमीम जे सूरत में सूबनि खे हक़ ॾिनो वियो आहे, असां अञा बि उन खां वधीक हक़ जी ज़रूरत महसूसु करियूं था ऐं वधीक हक़ ॾियण जी घुर करियूं था। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत 18वीं तरमीम में कंहिं बि क़िस्म जी तरमीम करे सूबनि जा हक़ घटाया त इहो क़बूल न हूंदो। असां मज़ामत कंदासीं। अवामी जमहूरी पार्टीअ जे सरबराह अमानुल्लाह शेख चयो त 1973 जे आइन में ॼाणायल हो त 10 सालनि खां पोइ कंक्रीट लिस्ट में आयल खाता सूबाई हुकूमतुनि हवाले कया वेंदा। वफ़ाक़ वटि फ़क़ति 4 खाता हूंदा ऐं सूबाई हुकूमत वरी उहे लोकल गवर्नमेंट ॾांहुं मुंतक़िल कंदी। 18वीं तरमीम सां का बि हथ चुरांद करण पार्लियामेंट ऐं वफ़ाक़ सां हथ चुरांद करण जे बराबरि हूंदी। ॾिसणो इहो आहे त 18वीं तरमीम वारे क़ानून में तरमीम करण ते सिंध बलोचिस्तान केतिरो एहतजाज करे सघनि था। ऐं नथो सम्झां त हिन कमज़ोर पोज़ीशन में बीठल ॿिन्ही सूबनि जा वॾा वज़ीर अहिड़ी तरमीम जे ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारे सघंदा। उन्हनि ॿिन्ही सूबनि पंहिंजे सूबे जे अवाम खे कुझु बि न ॾिनो आहे, उन करे हू कंहिं वधीक मज़ामत जी सघ नथा रखनि। पीपी सिंध जे इतलात सेक्रेटरी आजिज़ धामरा चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी काबीना इजलास में तरमीम बाबति ॻाल्हि कई वई आहे, पर आइन में तरमीम करण का सवली ॻाल्हि न आहे ऐं न ई नून लीग खे अहिड़ी तरमीम करण ॾिनी वेंदी। पीपी तरफ़ां अहिड़ी तरमीम करण ख़िलाफ़ सख़्त मज़ामत कई वेंदी। पीपी 18वीं तरमीम 2/3 मेजॉरिटीअ जे बुनियाद ते क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां पास कराई हुई। नून लीग तरमीम जो को अहिड़ो फ़ैसिलो कयो त नंढनि सूबनि सां वास्तो रखंदड़ उन जा इतिहादी, जिन में मौलाना फज़लुर रहमान, मीर हासिल बज़ंजो, महमूद अचकज़ई नून लीग जी हिमायत न कंदा, पर जेकॾहिं नून लीग कंहिंजे कुल्हे जे मदद सां तरमीम करण जी कोशिश कई त सेनेट में कंहिं बि सूरत में उनखे कामयाबी हासिल न थी सघंदी। ॿिए तरफ़ SUP जे जनरल सेक्रेटरी रोशन बुरड़ो चयो त 18वीं तरमीम मूजिबि निगरान हुकूमत नेब जे सरबराह जे मुक़ररी, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जी मुक़ररी, हुक्मरान ऐं अपोज़िशन लीडर जे गॾियल सलाह सां करणी आहे। उन सां नंढियुनि पार्टियुनि खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। उन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी का राय नथी वरिती वञे। हिन सां कंट्रोल डेमोक्रेसीअ जो रुझान वधियो आहे। जेकॾहिं तरमीम करणी आहे त उन्हनि ख़राबियुनि खे ख़तमु करणो पवंदो। अहम सुर्ख़ी आहे त सिंध सरकार खीर थर रेंज सिंध जे हदनि में मौजूदु कुते जे क़बर वारे इलाइक़े में 2,48,000 एकड़ ज़मीन ते बलोचिस्तान जी दवा खे रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़ो चयो आहे त बलोचिस्तान सिंध जे इलाइक़े खीर थर में वाक़े कुते जी क़बर वारे ज़मीन तां पंहिंजी दवा तां फौरी तौरु हथ खणे, छाकाणि त इहो इलाइक़ो सिंध जो हिसो आहे ऐं रहंदो। असीं नंढा सूबा दोस्त ज़रूरु आहियूं, पर पंहिंजे सरहदुनि ऐं हदुनि ते कंहिं बि सूरत में मुसलिहत न कंदासीं। MPA सरदार नवाब ग़ाइबी
ख़ान चांडियो सां गॾु सिंध असेंबलीअ जे कमेटी रूम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन चयो त बलूचिस्तान में थियल प्रेस कॉन्फ्रेंस में बलूचिस्तान पारां सिंध जे उन इलाइक़े ते पंहिंजी दावा कई वई आहे ऐं इहो तासुर ॾिनो वियो आहे त सिंध मदनी ज़ख़ीरनि ते कब्ज़ो कयो आहे। हिन चयो त बलूचिस्तान जे इहा दावा ऐं तासुर ग़लति आहे। निसार खोड़े 1876 जा नक्शा ऐं गज़ेट मीडिया खे ॾेखारींदे ॿुधायो त कुते जी क़ब्र जो इहो इलाइक़ो खीर थर जे पहाड़ीअ ते 7600 मीटर डेग ते मौजूदु आहे, जेको इलाइक़ो गोरख हिल स्टेशन खां बि मथे आहे ऐं इहो इलाइक़ो कंबर में डिक्लेयर थियल आहे। हिन चयो त सिंध हुकूमत उन मामले ते बलूचिस्तान हुकूमत सां ॻाल्हाईंदी ऐं सिंध उन मामले ते ख़ामोश न वेंदी, छाकाणि त लॻी रहियो आहे त उन हल थियल मामले खे ॿीहर उथारियो पियो वञे। हिन चयो त बलूचिस्तान हुकूमत उन मामले ते 3 रुकनी कमेटी पुण जोड़ी आहे, जेका भले पंहिंजो कमु करे पर सिंध पंहिंजे 1 इंच ज़मीन तां बि पोइते न हटंदी, छाकाणि त इहा ज़मीन सिंध जी आहे। हिन चयो त बलूचिस्तान जे दोस्तनि जी गुज़ारिश आहे त हू उन मामले तां हथ खणी वञनि ऐं नओं फ़साद शुरू न कनि। हिन चयो त सिंध मदनियात ते को बि हमिलो ऐं कब्ज़ो न कयो आहे। बलूचिस्तान जे उन इलाइक़े बाबति दावा जाइज़ न आहे। उन मौक़े ते कंबर मां MPA सरदार ख़ान चांडियो चयो त कुते जी क़ब्र जो तारीख़ी पस मंज़र आहे ऐं अंग्रेज़नि जे दौर खां इहो सिंध जो इलाइक़ो वाज़े थियल आहे ऐं बलूचिस्तान जी उन ते दावा समझ खां ॿाहिरि आहे। हिन चयो त माज़ीअ में बि उन क़िस्म जूं हरकतूं थींदियूं रहियूं आहिनि, पर असां वटि पाकिस्तान सर्वे जा नक्शा पिणु मौजूदु आहिनि। हिन चयो त इहा ज़मीन सिंध जी आहे ऐं ख़ान आफ कलात जे ज़माने खां इहो इलाइक़ो सिंध जे हद डिक्लेयर थियल आहे ऐं इहा ज़मीन सिंध हुकूमत जी आहे। अहम सुर्ख़ी आहे त अरसा जो ख़रीफ़ जे मुंद लाइ सूबनि खे पाणी ॾियण बाबति अहम इजलास अॼु तलब कयो वियो आहे। सलाहकारी कमेटी जे इजलास में टेक्निकल कमेटी जी सिफ़ारिश जो जाइज़ो वरितो वेंदो। 1 अप्रैल खां वठी 10 जून ताईं 32% पाणीअ जी खोट रहंदी, अरसा तरफ़ां आगाही। टठे मां असां वटि अहम ख़बर आहे त वाटर कमीशन जो सरबराह रिटायर्ड जस्टिस अमीर हानी मुस्लिम दाबेची पहुची पंपिंग स्टेशन ऐं मीरपुर साकरो में वाटर सप्लाई जे तलाउनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते वाटर कमीशन सरबराह पाणीअ जी सूरत हाल ते सख़्त ॻणतीअ ज़ाहिर कंदे टाउन कमेटी इंतिज़ामिया, आपाशी खाते ऐं पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि खां सख़्त पुछाणो कयो ऐं मीरपुर साकरो वासियुनि खे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करण लाइ जोगा क़दम खणणु, वाटर सप्लाई स्कीमनि जे अधूरी हालत में पियल सूरत हाल साकरो वाह ते नाजाइज़ कब्ज़नि जो सख़्त नोटिस वठंदे आपाशी खाते ऐं पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि खे छंड पटींदे चयो त छो न तव्हां जे मुअतलीअ जा आर्डर जारी कया वञनि। अव्हां जी कारकर्दगी ऑफिसनि ताईं महदूद थी वई आहे ऐं करप्शन सबबि सिंध जो अवाम पीअण जे पाणीअ खां महरूम बणियल आहे, जॾहिं त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि में मंज़ूर थियल किरोड़े रुपयनि जे वाटर सप्लाई स्कीमनि जो कमु काफ़ी सालुनि खां रोलड़े में हुजण ते सख़्त कावड़ ज़ाहिर कंदे उहे ठीका रद्द करे प्रोफेशनल ठेकेदारनि खे ठीका ॾेई रोलड़े में पियल कमु जल्द मुकमल कराइण ऐं साकरो शहर जे आस पास गंदगी खे ख़तमु करे शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करण जो हिदायतूं ॾिनियूं। उन मौक़े ते एडवोकेट शोहाबुद्दीन ओस्तो दाबेजी पंपिंग स्टेशन मुतालिक़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 9 महीननि खां हलंदड़ तरक़ियाती कम जो जाइज़ो वरितो वियो आहे। कम में का बि करप्शन कई वई त करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। होॾां अमीर हानी मुस्लिम कोठड़ीअ में पुण ईरानी पीर वटि लॻल फिल्टर प्लांट ऐं सनतुनि जो ज़हरीलो पाणी ट्रीट करण वारे प्लांट जो मुआइनो पुण कयो। हिन फिल्टर प्लांट बंदि हुजण ते कावड़ जो इज़हार कंदे प्लांट जल्द हलाइण जो हुकुम ॾिनो। अमीर हानी मुस्लिम सनतुनि जे ट्रीटमेंट प्लांट खे गैर मयारी करार ॾींदे उनखे बहितर बनाइण जूं हिदायतूं पिणु कयूं। इस्लामाबाद मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त नेव जो पीर पागारे ऐं रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ जांच जो हुकुम। एग्ज़िक्यूटिव बोर्ड जे इजलास में पीर पागारे सिबक़तुल्ला शाह ख़िलाफ़ जांच जी मंज़ूरी ॾिनी वई आहे।
जवाबदारनि ते सरकारी प्लाट ख़ानगी शख़्स खे अलाट करण ऐं गैर क़ानूनी तमीर करण जा इल्ज़ाम आहिनि। नेब बलदियाती खाते में 12,810 गैर क़ानूनी भर्तियुनि जो बि नोटिस वठंदे जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तॾहिं त ब्रिगेडियर रिटायर असद मुनीर, PD अकबर राशिदी ऐं सेनेटर सहर कामरान ख़िलाफ़ बि इंक्वायरी थींदी। कराचीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त मंगू पीर जे सुल्तानाबाद वारे इलाइक़े में मार्बल फिल्टर प्लांट वेझो मैदान में क्रिकेट रांदि कंदे ॿारनि जो बाल प्लांट जे भर में वाक़े नाले में किरी पियो। बाल खणण लाइ हिकु बार नाले में लथो त मार्बल जे कचिरे वारे दुबण में फासी पियो, जंहिंखे कढण लाइ संदसि ॿिनि दोस्तनि मदद जी कोशिश कई त उहे बि फासी पिया, जंहिं ते ॿियनि ॿारनि इलाइक़े वासियुनि खे इतला ॾिनो ऐं इलाइक़े वासी पहुची विया। टिनी ॿारनि खे कढी इस्पताल उमाणियो, जिते इलाज दौरान 13 सालनि जे हज़रत ख़ान ऐं 12 सालनि जे हज़ीफ़ा ख़ान दम ॾेई छॾियो, जॾहिं त ख़ान ज़मान नाले ॿार खे तिबी इमदाद खां पोइ इस्पताल मां फारिग कयो वियो। हद जे पुलिस मूजिबि ॿार सुल्तानाबाद जा ई रहवासी हुआ, जेके बाल जे पोयां दुबण जहिड़े नाले में हलिया विया हुआ। होॾां इतिहाद टाउन जे इलाइक़े बल्दिया में घर वेझो रांदि कंदड़ 5 सालनि जो साबिर वलद नज़र गंदे पाणीअ जे नाले में किरी फ़ौत थी वियो। नाले में ॿार ॿुॾण जे इतला ते पहुतल रेस्क्यू टीमनि लाश हथ कयो ऐं इस्पताल उमाणियो। ॾहरकीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त ॾहरकीअ में निजी स्कूल जे 7हीं क्लास मासूम शागिर्दियाणीअ सां मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाइण जे इल्ज़ाम हेठि जुनूनी माण्हुनि स्कूल ते हमिलो करे मास्तर खे खंभे विया। खेसि कपिड़नि खां आजो करे तशदुद करण बैदि शहर जो गश्त कराए तज़लील कई वई। सभई माण्हुनि जो थाणे आॾो धरणो हयो वियो, मथसि केस दाख़िल कयो वियो। होॾां थाणे ते गिरफ़्तार थियल उस्ताद मीडिया खे ॿुधायो त मां हिकु ख़ानगी स्कूल में पढ़ाईंदो आहियां ऐं शागिर्दाणी मूंखे काफ़ी अरसो खां ख़त लिखी ऐं फ़ोन करे दोस्ती लाइ तंग कंदी हुई, पर मां इनकार कयो। काल स्कूल में मौजूदु हुयुसि त शागिर्दाणीअ जा वारिस मूंखे स्कूल मां ॿाहिरि कढी सॼे शहर में तशदुद जो निशानो बणाए कपिड़नि खां आजो करे तशदुद कंदा थाणे ते वठी आया आहिनि। हिन चयो त मूं ते कूड़ो इल्ज़ाम लॻाए FIR दाख़िल कई वई आहे। मां आला अख़्तियारनि खे अपील कयां थो त छोकिरीअ जी DNA टेस्ट कराए वञे, सभु हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। बाद में पुलिस स्कूल मालिक ऐं उस्ताद ते ज़ना जो केस दाख़िल कंदे इल्ज़ाम हेठि आयल उस्ताद खे लाकअप करे छॾियो। मिठीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त मिठी इस्पताल अंदरि दाख़िल 2 गुरहारी औरतुनि ॻोठ भोजाकर जी मखणा ज़ाल आरब ऐं चेलहार वासण पदमा ज़ाल सतराम मेघवाड़ खे इस्पताल इंतज़ामिया गाइनाकोलॉजिस्ट न हुजण जो बहानो बणाए ख़ानगी इस्पताल ॾांहुं वञण जो मशवरो ॾेई इस्पताल मां ज़बरदस्ती बेदख़ल करे छॾियो, जंहिंमां हिकु औरत मखणा जे पेट में ॿार मरी वञण जे डॉक्टरियाणियुनि तस्दीक कई। उन मौक़े ते औरतुनि जे वारिसनि मोहम्मद आरब ऐं सतराम मेघवाड़ साफ़िन आॾो एहतजाज कंदे चयो त इस्पताल इंतज़ामिया गाइनाकोलॉजिस्ट न हुजण जो चई ख़ानगी इस्पताल मां डिलीवरी ऑपरेशन कराइण जो मशवरो ॾिनो। इस्पताल मां ज़ोरी बेदख़ल करे छॾियो। हिननि चयो त मखणा जी पेट में ॿार मरण जी तस्दीक करे इस्पताल मां रेफर लेट हथ में पकड़ाए रवानो कयो वियो आहे। सिविल इस्पताल इंतज़ामिया जे हठ धर्मी सबबि औरतुनि जूं ज़िंदगियूं बि ख़तरे में पइजी वियूं आहिनि, पर केरु दहां ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त ॻोरहारी औरतुनि जी जानी नुक़सान जी ज़िम्मेवार इस्पताल इंतज़ामिया हूंदी। होॾां बेदख़ल कयल हिकु औरत पदमा खे वारिस प्राइवेट गाॾीअ में खणाए ख़ानगी इस्पताल रवानो थी विया, जॾहिं त मखणा जे पेट में ॿार मरण करे संदसि हालत इंतिहाई ॻणतीअ जोगी थी वई हुई ऐं वारिसनि वटि ख़ानगी इस्पताल जी फीस न हुजण सबबि इस्पताल जे अहाते में वेठल हुआ, पर इस्पताल इंतज़ामिया खे को बि रहम न अची रहियो हुयो। संदसि ज़िंदगी ख़तरे में हुई। हैदराबाद में B सेक्शन थाणे जे हद में अफ़ज़ाल ग्राउंड लतीफ़ाबाद यूनिट नंबर 10 में ज़ुबैर नाले नौजवान खां मोटरसाइकिल सवार हथियार बंद औरत साथी ॾोहारीअ जे मदद सां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। औरत
पिस्टल कढण वक़्तु सीने में गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पई, जंहिं दौरान नौजवान बी सेक्शन थाणे पहुची इतला ॾिनो। पुलिस जे पहुचण वक़्तु औरत साथी समेत फरार थी वई। पुलिस पीछो करे ॾोहारी औरत ऐं संदसि साथीअ खे लतीफ़ाबाद यूनिट नंबर 8 में मुजाहिद होटल वटां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ॿुधायो त नौजवान ज़ुबैर जे इतला ते पुलिस कार्रवाई करे ॾोहारी औरत हसीना जमालीअ खे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तारीअ दौरान औरत खे सीने में गोली लॻल हुई। औरत 3 पिस्टल खणी टंडो यूसुफ, टंडो जाम ऐं लतीफ़ाबाद जे हदुनि में फुरूं कंदी हुई। औरत जो साथी अली मोहम्मद जमाली बि गिरफ़्तार कयो वियो आहे। ॾोहारी औरत असुल शहदाद कोट जी रहवासण आहे ऐं कासमाबाद जे वाधूवा रोड ते मसवाड़ जे घर में रहंदी हुई। संदसि 6 साथियुनि जो गैंग आहे जेके शहरनि खां फुरूं कंदा आहिनि। ॼाणायल औरत हफ़्तो अॻु टंडो यूसुफ थाणे जे हद में टंडो जाम में सिंध एक्सप्रेस जे रिपोर्टर एजाज़ मेमन खे यरगमाल बणाए मोटरसाइकिल, रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर कई हुई। जॾहिं त एजाज़ मेमन गिरफ़्तार औरत खे सुञाणींदे पुलिस खे ॿुधायो त मूंखां फुर कंदड़ इहा ई औरत आहे। ॿिए तरफ़ ज़ख़्मी औरत पुलिस खे ॿुधायो त मूंखे गोली को ॿियो शख़्स हणी फरार थी वियो, मुंहिंजे पिस्टल मां फायर न थियो आहे। हैदराबाद बोर्ड जे मातहत ज़िलनि जे मुख़्तलिफ़ हसास इम्तिहानी मर्कज़नि ते रेंजिस मुक़ररु कई वई आहे। इम्तिहानी मर्कज़ ते CCTV कैमराऊं पिणु हयूं वयूं त जीअं कापीअ ते ज़ाब्तो अची सघे। कापीअ जा सभु ज़िम्मेवार आहिनि। कापीअ ते 100% ज़ाब्तो न आणे सघिया आहियूं, पर कुझु बहितरी आई आहे। चेयरमैन बोर्ड बाढा में असां वटि अहम सुर्ख़ी आहे त बाढा में कापी कराईंदड़नि खे गिरफ़्तार करण ते SHO बदिली। इम्तिहानी सेंटर ते अहलकार ते तशदुद ऐं कापी कराईंदड़ 10 नौजवाननि खे गिरफ़्तार कयो हो। नौजवाननि बासर ख़ानदाननि जा हुअण करे मथनि को बि केस दाख़िल न थियो। SHO बदिली कयो वियो। हैदराबाद मां बि असां वटि इम्तिहाननि जे हवाले सां अहम सुर्ख़ी आहे त हैदराबाद में मैट्रिक जे इंग्लिश वारे पेपर में नकुल 91 कापी केस शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पाबंदी बावजूदि मोबाइल ऐं गाइड मां पेपर हल कया। दोदापुर मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त दोदापुर में नौजवान मुबैना क़तल। पुलिस वाक़ियो आबघात ॼाणाए छॾियो। नौजवान ओस्मान बंगलाणी ज़मीन ते कमु करण दौरान गोली लॻण सबबि क़तल थी वियो। वारसनि मूजिबि मुख़ालिफ़नि असांजे नौजवान खे क़तल कयो आहे। पुलिस मूजिबि वाक़ियो आबघात जो आहे। इम्तिहाननि जे हवाले सां मीरपुर ख़ास मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त मीरपुर ख़ास में अंग्रेज़ीअ जो पेपर आउट, 44 शागिर्द कापी केस, 3 जैली उमेदवार सोघा। पेपर आउट थियण खां पोइ फोटो स्टेट मशीननि ते विकामदो रहियो। हल थियल सेट पिणु विकामदो रहियो। मोबाइल फ़ोननि ते बि कापी कराइण जो सिलसिलो जारी हो, जॾहिं त 144 कलम ते बि किथे अमल नज़र न आयो। पेपर दौरान बिजली बंदि हूंदी आहे। कंट्रोलर चाचरो मां बि असां वटि अहम ख़बर आहे त चीलार वेझो ॻोठ भोरीलो जे हरिजन कॉलोनीअ में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं करे पोरियत, ॾाहू, मेघवाड़, गाजी, सोभो, जेसो, शंकर, सुरेश, सारंग, रोशन, आसन, प्रताप, केसरो, रीझो, जसवंत, निंदो, मोहन, अमोलक, दयालदास, इंद्रो ऐं विष्णु समेत 40 पोरितनि जा घर चंद घड़ियुनि में सड़ी विया। इलाइक़ो सॼो दूंहें सां भरिजी वियो ऐं परे परे इलाइक़े ताईं आसमान ते दूंहें जा बादल नज़र अचण लॻा ऐं समूरे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। जॾहिं त इंतिज़ामिया जे रिवायती सुस्तीअ करे बाहि ते 1.5 कलाक गुज़रण बैदि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत कंट्रोल करे वधीक इलाइक़े खे सड़ण खां बचाए वरितो। जॾहिं त मुतासिर घरनि अंदरि पियल नियाणियुनि जे ॾाज जो सामान, अनाज ऐं ज़ेवरनि समेत खाधे पीते जा बर्तन, खटूं, बिस्तरा ऐं कपिड़ा बि बाहि जे वर चढ़ी विया। मुतासिर ख़ानदान फ़क़ति पंहिंजी जान बचाए घरनि खां ॿाहिरि निकिरी सघिया। चील्हार, मिठी ऐं चाचरो जी इंतिज़ामिया खे ॻोठाणनि बार बार मदद लाइ फ़ोन करण बावजूदि फायर ब्रिगेड बि वक़्त सिर न पहुची सघी।
तंहिं करे ॻोठाणनि जो लखें रुपयनि जो नुक़सानु थी वियो, जॾहिं त बाहि लॻण जो कारण बिजलीअ जी शॉर्ट सर्किट थियणु ॿुधायो वञे थो। हैदराबाद मां असां वटि ख़बर आहे त हैदराबाद में हारियुनि पोरितनि ऐं मज़लूम तबिकनि लाइ जिदोजहद कंदे ज़िंदगी अर्पींदड़ खावड़ी अॻवान कामरेड ॼाम साकीअ खे भेटा पेश करण लाइ कामरेड ॼाम साकी यादगार कमेटीअ तरफ़ां तज़ियती रेफरेंस अॼु मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में शाम जो 5 वॻे थींदो। कामरेड ॼाम साकी यादगार कमेटी जे मूजिबि अॼु थींदड़ तक़रीब में सेनेट जो अॻूणो चेयरमैन सेनेटर रज़ा रब्बानी, सेनेटर हासिल वज़न जो PP अॻवान ताज हैदर, सहाफ़ी इम्तियाज़ आलम, सहाफ़ी हामिद मीर, बलोच अॻवान हाई बलोच, सेनेटर मुशाहिद हुसैन, STP चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी, क़ौमी अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ पलीजो, मुस्लिम लीग सिंध जो सेक्रेटरी शाह मोहम्मद शाह, PP अॻवान इस्माइल राहू, PP अॻवान गुल मोहम्मद जखराणी, कालम निगार ज़ाहिदा हिना, लेखिका नूरुल हुदा शाह, नृत्यकार शीमा किरमाणी, मज़दूर अॻवान करामत अली, PPA जो इतलात सेक्रेटरी आजिज़ धामरा, जिस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, AGP सदर अमानुल्ला शेख, अवामी वर्कर्स पार्टी अॻवान बख्शल थलो, आलिया थलो, SUP जो डॉक्टर दोदो मेहरी, वेफ अॻवान अमर सिंधु ऐं सोटा सदर इरफान मल्हा समेत सिंध ऐं बलोचिस्तान सूदो मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां खाबी धुर जा अॻवान, तरक़ी पसंद दानश्वर तोड़े सियासी समाजी अॻवान शिरकत कंदा। तक़रीब में कामरेड ॼाम साकीअ जी जिदोजहद जे हवाले सां डॉक्यूमेंट्री बि ॾेखारी वेंदी, जॾहिं त नाले वारा सूफ़ी रागी शफ़ी फ़कीर, रफ़ीक फ़कीर, बरकत फ़कीर, वक़ार मल्हा ऐं नागो सूफ़ी फ़कीर ग्रुप सुरनि ज़रिए कामरेड खे भेटा पेश कंदा। अहम सुर्खी आहे त बारदाने में करप्शन जो बंदोबस्तु कयो वियो आहे। आबादगार बोर्ड ख़दशो आहे त 1 करोड़ 40 लख बारदाने जे ॿोरियुनि मां 47 लख गुम कयूं वयूं आहिनि। मजीद निज़ामानी चयो त फूड इंस्पेक्टरनि खे हुकुम ॾिनो वियो आहे त 25% बारदानो हुकूमती पार्टीअ जे वॾनि आबादगारनि खे ॾियो। 64 लख हज़ार ॿोरियूं सेनेटरनि, MNAs, MPAs ऐं ज़िलई सदरनि खे ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 25% बारदानो मुश्किल सां नंढनि आबादगारनि में विरहाइण लाइ बचंदो। मीरपुर बठोर मां बि असां वटि अहम ख़बर आहे त मीरपुर बठोर में सहाफ़ी लतीफ़ ज़ोर खां फुर वाक़े ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई। मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। शहरियुनि तरफ़ां मेन बस स्टॉप ते धरणो हयो वियो। काल सुबुह खां मीरपुर बठोरो शहर में शटर बंद हड़ताल रही। हड़ताल सबबि नेशनल बैंक चौक, शहीद हनीफ ज़ौर चौक, मेन स्टॉप, रेशम गली, शाही बाज़ार, मेहर शाह चौक ऐं खोरवा स्टॉप समेत समूरे शहर में कारोबार मुकमल तौर ते बंदि रहियो, जॾहिं त शहर जा समूरा पेट्रोल पंप ऐं CNG स्टेशन बि बंदि हुजण सबबि रोडनि ते ट्रैफ़िक बि मामूल खां घटि आहे। होॾां सभई माण्हुनि पारां अली बंदर चौक खां एहतियाती रैली कढी मेन स्टॉप ते सुजावल हैदराबाद रोड ते 2 कलाकनि ताईं धरणो हणी रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई। रोड ब्लॉक थियण सबबि गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि आकाश ज़ौर, इरफान ख्वाजा, सागर मजीद, रेहान खट्टी ऐं ॿियनि चयो त मीरपुर बठोरो में बदअमनीअ जो वॾो आज़ार आहे। फोरू ऐं चोरनि तर तपाए छॾियो आहे। सहाफ़ी लतीफ़ ज़ौर खां थियल फुर जा जवाबदार वाइका थियण बावजूदि पुलिस खेनि गिरफ़्तार नथी करे। इन्हनि मुतालबो कयो त बदअमनीअ ते ज़ाब्तो आणे सहाफ़ी लतीफ़ ज़ौर खां थियल फुर जा जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। टलो जामा बि असां वटि अहम ख़बर आहे त सिंध ज़रई यूनिवर्सिटीअ में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ शागिर्दनि जो धरणो। केतिरनि ई शागिर्दनि मेन गेट ऐं VC ऑफिस वटि हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते 3 कलाक धरणो हयो। रेंजर्स ऐं पुलिस जे अठाला पहुची विया। रजिस्ट्रार ऐं हॉस्टल प्रोवोस्ट समेत केतिरा ई ऑफिसर ॻाल्हियूं करणु पहुता। हॉस्टलनि
जी सफ़ाई नथी थिए, न इंटरनेट आहे, न ई पीअण जो साफ़ पाणी हर सां कयो वञे थो। शागिर्दनि जो एहतजाज। सूफ़ी हामिद जे बाज़ियाबीअ जे लाइ जिस्कम पारां प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। मुतालबो कयो त सूफ़ीअ खे बिना सबब खंभे गुम कयो वियो आहे। अञा ताईं केस ज़ाहिर न कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त ॿीजल सिंधीअ जे पुटु सूफ़ी हामिद खे जल्द खां जल्द ज़ाहिर करे केस आज़ादु कयो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे अवां जे समातुनि ते असां पेश कयूं था अॼु जो चूंड कालम। अॼु जो अहम ऐं चूंड कालम तहरीर कयो आहे कादिर रांटो। उनवान आहे ख़बर न आहे त छा थींदो। कादिर रांटो पंहिंजे कालम में लिखे थो त जनरल ज़ियाउल हक़ तरफ़ां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे मार्शल लॉ लॻाइण वारे क़ाबिल नफ़रत ग़ैर जमहूरी वाक़े में मुख्य किरदारु अदा करे मशहूरी माणींदड़ जनरल रिटायर फैज़ अली चश्तीअ वॾे अरसे जे ख़ामोशीअ खां पोइ 26 मार्च ते लाहौर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एहतसाब जो अमल मुकमल थियण ताईं चूंडूं न करायूं वञनि। मूं ते इहो इल्ज़ाम ग़लति आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फांसी ॾियण में मुंहिंजो हथ हो। तमीर पाकिस्तान पार्टीअ जे सरबराह रिटायर्ड जनरल फैज़ अली चश्तीअ हुकूमत खे अपील कई आहे त मुल्क में जारी एहतसाब जो अमल मुकमल थियण ताईं जनरल चूंडूं न करायूं वञनि। सियासतदाननि जजनि ऐं जर्नलनि जो एहतसाब थी वञे उनखां पोइ चूंडूं करायूं वञनि। उन्हनि चूंडुनि में असांजी पार्टी बि भरपूर अंदाज़ में शिरकत कंदी। एहतसाब जो मुतालबो अॼु जो न आहे बल्कि 35 साल अॻु बि इहा ई ॻाल्हि कई हुयमि। सूमर वारे ॾींहुं लाहौर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान साणस गॾु पार्टीअ जो सेक्रेटरी जनरल तारिक कमाल कियानी ऐं इतलात सेक्रेटरी जहांगीर इक़बाल कियानी बि मौजूदु हुआ। हिन चयो त नवाज़ शरीफ़ चवे थो त मूंखे छो हटायो वियो। मुंहिंजो उनखे मशवरो आहे त आईने जे साम्हूं बीही पंहिंजे पाण खां पुछे त खेसि छो हटायो वियो। हिन चयो त एहतसाब खां पोइ माण्हुनि खे फ़ैसिलो करण में सहूलियत थींदी त वोट कंहिंखे ॾियनि। जनरल ज़ियाउल सां हिकु ॻाल्हि त इख़्तिलाफ़ थियो हो जंहिंमें हिन चयो हो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अची रहियो आहे, उनजो मुल्तान में इस्तक़बाल कयो वञे ऐं उन लाइ औरतुनि खे ॿाहिरि कढियो वञे त उन ते मूं इख़्तिलाफ़ कयो हुयो। यानी ज़िया तरफ़ां मार्शल लॉ लॻाइण वारे अमल ते इख़्तिलाफ़ न थियो, बाक़ी वज़ीर आज़म खे इस्तक़बाल करण जी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थियो। उन सवाल ते त तव्हां नवाज़ शरीफ़ खे पसंदि करियो था त हिन चयो त अलाह न करे जो आऊं उनखे पसंदि कंदो हुजां। उन जी हुकूमत आर्मीअ जे पेंशन जो मसइलो हल न करायो। ऐं अॼु ताईं न उन सां मिलियो आहियां न हथ मिलायो आहे न ई वरी कॾहिं साणसि ॻाल्हायो आहे। जनरल ज़ियाउल हक़ पारां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण ऐं चीफ मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर बणजण खां पोइ उन वक़्तु इहा ॻाल्हि मशहूरु हुई त उन मुल्क जी धरती धोॾींदड़ ज़िलज़िले जो मुख्य किरदारु जनरल फैज़ अली चश्ती आहे। अहिड़े माण्हूअ तरफ़ां वरहें जी ख़ामोशी टोड़े इंतिहाई अहम ऐं मानाख़ेज़ ॻाल्हियूं उन वक़्तु थी रहियूं आहिनि जॾहिं मौजूदा हुकूमत जे मुदे खे बाक़ी महीनूं 2 बचिया आहिनि। उन खां पोइ निगरान हुकूमत क़ाइमु थियणी आहे जेका जुलाई 2018 धारे चूंडूं कराईंदी। मरकज़ी निगरान सेटअप लाइ आहिस्ते आहिस्ते सलाह मशूरा थियण बि शुरू थी विया आहिनि। जेतोणीकि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जनाब साकिब निसार उहो ऐलान करे चुको आहे त जमहूरियत जो तसलसुल बरक़रार रखियो वेंदो। कंहिं बि सूरत में जमहूरियत खे डीरेल थियण न ॾिनो वेंदो। मार्शल लॉ जो न अंदरां डपु आहे न ॿाहिरां डपु आहे। पाकिस्तान जे नामवर जमहूरियत पसंद ऐं डिक्टेटर मुख़ालिफ़ परवेज़ मुशर्रफ जे दौर में अज़ियतूं बर्दाश्त कंदड़ सियासतदान शेख रशीद तरफ़ां जुडिशल मार्शल लॉ लॻाइण जी तजवीज़ बाबति बि चीफ जस्टिस साहब चिटो मौक़ुफ़ रखियो आहे त जुडिशल मार्शल लॉ जी आइन में का बि गुंजाइश कान्हे। उन जे बावजूदि रिटायर्ड जनरल चिश्ती साहब जे ताज़े बयान वरी बि जनरल ज़िया जे दौर वारे PNA जे उन नारे जे यादि ॾियारे छॾी आहे त पहिरीं एहतसाब पोइ इंतख़ाब। जनरल साहब तरफ़ां चूंडूं मुलतवी करण जी ताज़ी घुर ऐं उनखां अॻु शेख रशीद जे जुडिशल मार्शल लॉ जी तजवीज़ खां पोइ इहा ॻाल्हि त चिटी नज़र अचे थी त काल जे किन इंतिहाई ताक़तवर धुरियुनि जे अंदरो अंदर
ज़ोरदार ख़्वाहिश आहे त चूंडूं मुक़ररु वक़्त ते न थियणु घुरिजनि। उन ॻाल्हि जा पका पुख़्ता सबब कहिड़ा आहिनि, उन जी ख़बर त उन्हनि ताक़तवर धुरियुनि खे हूंदी। पाण त रुॻो अंदाज़ो लॻाए सघूं था त जेको हीअ आहे त पाकिस्तान में मौजूद पुर नज़र न ईंदड़ ऐं गुमनाम इंतिहाई ताक़तवर धुरियूं शुरूअ खां वठी मुल्क में चूंडुनि जा मनपसंद मुसबत नतीजा चाहींदियूं आहिनि, जंहिंजे ताज़ी झलक बलूचिस्तान में सरदार सनाउल्लाह ज़हरीअ जी हुकूमत जे ख़ात्मे बैदि नई मुसबत हुकूमत जे वजूद में अचण ऐं सेनेट जे चूंडुनि जे मुसबत नतीजनि जी सूरत में असीं ॾिसी चुका आहियूं। जेतोणीकि मुसबत नतीजा चाहींदड़ धुरियुनि खे मुसबत नतीजा पूरा करे ॾियण जी ख़्वाहिश पूरी करण लाइ मुल्क जे ॿियनि किन सियासी धुरियुनि समेत कप्तान साहब बि वसां कीन घटायो आहे। उन लाइ हिन छा छा न कयो आहे। उन सिलसिले में हूअ उन हद ताईं बि वियो आहे जो तहरीक इंसाफ़ जॾहिं कुझु न हुई तॾहिं उनखे कमज़ोर हालत में कुल्हो ॾेई उभारींदड़ शख़्सियतुनि बैरिस्टर हामिद ख़ान, रिटायर जस्टिस वजीउद्दीन अहमद रज़ा क़सूरी ऐं मखदूम जावेद हाशमी वग़ैरह जहिड़नि माण्हुनि खे पासीरो करण खां बि कीन मुड़ियो ऐं आमिर लियाकत जहिड़नि माण्हुनि खे खणण खां बि कीन थो कीबाए, छाकाणि त खेसि नओं पाकिस्तान ठाहिणो आहे। बहरहाल चिश्ती साहब जे बयान पढ़ण खां पोइ मूंखे जनरल ज़ियाउल हक़ वारो दौरु यादि आयो। हिन इक़्तिदार संभालण शर्त पंहिंजी पहिरीं क़ौम खे कयल ख़िताब में चयो हो त 3 महीननि अंदरि चूंडूं कराए इक़्तिदार चूंडियल नुमाइंदनि जे हवाले कयो वेंदो। चूंडुनि जो शेड्यूल बि अनाउंस थी चुको हो, पर जॾहिं मरहूम बेगम नुसरत भुट्टो चूंड जलसा शुरू कया, उन्हनि में माण्हुनि जा छोलियूं हणंदड़ समुंड शामिल थियण लॻा त मुसबत नतीजनि जी ज़रूरतमंदनि खे मालूम थियो त हिन सूरत हाल में चूंडूं थियूं त मुसबत नतीजा न निकिरंदा, जिन जे खेनि उमेद हुई। उन सूरत में जनरल ज़ियाउल चूंडूं मुलतवियूं करे छॾियूं। सो हिन वक़्तु चूंडुनि जा मनपसंद मुसबत नतीजा हासिल करण जी ख़्वाहिशमंद नज़र न ईंदड़ इंतिहाई ताक़तवर गुमनाम धुरियुनि तरफ़ां ईंदड़ चूंडुनि जी रांदि जो उसूल ही रखियो आहे त हिकिड़े पासे नवाज़ शरीफ़ ऐं उन जी टीम मौलाना फज़लुर रहमान जी जमियत उलमा इस्लाम, हासिल बसन जे नेशनल पार्टी, महमूद ख़ान अचकज़ई जी पख्तूनख्वा वारनि जो गॾियल अण ऐलानियल बेनाम इतिहाद, ॿिए पासे पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग, काफ, MQM, तहरीक इंसाफ़ समेत संदुनि तरफ़ां समूरियूं धुरियूं ऐं सॼो पाकिस्तान गॾिजी सॾिजी मुक़ाबिलो करियो। का बि झल रोक न आहे। नज़र न ईंदड़ ताक़तनि जे नज़र न ईंदड़ सपोर्ट ऐं पूरे मुल्की मीडिया जी सपोर्ट बि तव्हांखे हासिल हूंदी। ईंदड़ चूंडुनि में मुसबत नतीजनि जी माना आहे मुस्लिम लीग नून अक्सरियत हासिल न करे। जेकॾहिं अहिड़ी मुसबत नतीजनि जा कंहिं बि ॾाके ते इम्कान नज़र न आया त पोइ चूंडूं मुलतवी थियण जा इम्कान वधी सघनि था, जिन जा नज़र न ईंदड़ बुनियाद सनड़नि सुरनि में आहिस्ते आहिस्ते रखजनि पिया ऐं सबब पैदा करण पाकिस्तान जहिड़े मुल्क में खाॿे हथ जो खेल आहे। जेकॾहिं MQM मां रुॻो हाणे ई हथ कढे खेनि आशीर्वाद ॾिनो वञे त इहा मिंटनि जो खेल करे अहिड़ियूं हालतूं पैदा करे सघे थी जो सॼी दुनिया चवंदी त बाबा अहिड़ियुनि हालतुनि में कीअं चूंडूं थींदियूं। MQM जेका बल्दिया फैक्ट्री जहिड़ा वाक़िया करे 2 कलाकनि में सवे माण्हुनि खे माराए सघण जी ताक़त रखंदड़ हुई, उन लाइ रोज़ानो 1500 माण्हू मारण का वॾी ॻाल्हि न हुजे हा। मुसबत नतीजनि जे ख़्वाहिशमंदनि खे क़दुरु थियो हूंदो त काश MQM उन जोबनि में हुजे हा त, पर बहरहाल मुल्क जे समूरनि अमुन पसंद माण्हुनि जूं अखियूं दोखो न खाइनि। वरी बि जॾहिं ज़रूरत पई समूरा भाई गॾु हूंदा, उन लाइ कोशिश बि जारी आहिनि। पर जेकॾहिं फौरी तौरु MQM वसीले ईअं नाहे करूं त पोइ बि का अहिड़ी का मुश्किल ॻाल्हि नाहे। लथे पथे बि इमरान ख़ान, अलामा ताहिरुल क़ादरी, ज़रदारी साहब, चौधरी शुजात खे हिकु कंटेनर ते चंद ॾींहंनि में गॾु विहारे धमचर कराइबो। ॿिए पासे मौलाना ख़ादिम रिज़वी साहब कुझु जलवा ॾेखारिया। अबरा सबरा ऐं मोल हथ MQM जमायत इस्लामी हया त बि चूंडूं पोइते हटाइण जहिड़ो माहौल आराम सां पैदा थी वेंदो। बाक़ी रही नून लीग जी क़यादत वारी कैंप त उनखे जेके करणो आहे सो भले वञी करे, मुल्क जी सलामती हर ॻाल्हि खां मथां ई आहे।
सरहदी हालतूं हींअर बि के साज़गार न आहिनि। इहे उन वक़्तु बि वधीक ख़राब थी सघनि थियूं जॾहिं अंदरूनी हालतूं चूंडूं कराइण जहिड़ियूं न हुजनि। ॿिए पासे जनरल रिटायर फैज़ अली चिश्तीअ साहिबु पंहिंजी कॉन्फ्रेंस में ॿिए कंहिं बि सियासी पार्टी या सियासी लीडरशिप बाबति कंहिं बि क़िस्म जे तासुर ॾियण या तबसरे करण खां परहेज़ कंदे सिर्फ़ मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ सां जंहिं मुहबत ऐं एतिराम जो इज़हार कयो आहे उन मां बि मुस्तक़बिल जे इम्काननि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। पर असुल ताक़त अवाम ऐं उन जी ॿधी ऐं गॾियल फ़ैसिले में आहे। अवाम जंहिंसां गॾु दिलि व जान सां बीहंदो पस उहा पेश उहो ई सुरख़ुरु थींदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ऐं चूंड मज़मून जेको अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं उहो तहरीर कयो हुयो कादर रांटो। उनवान हुयो ख़बर नाहे त छा थींदो। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन